प्रोग्राम फोकस में एक भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन। प्रोग्राम के आखिरी सेगमेंट में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं घोटकी ज़िले में जो कचे जे अंदर हलंदड़ ऑपरेशन है उन हवाले से अॼु उन में एक ब्रेक थ्रू थियो है। उते पुलिस ऑपरेशन किया है जैमें बिन धाड़ेलन ॾोहारियुनि जे मारजण जा इतला आहिनि। उनके पुलिस मुक़ाबले में मारियो वियो है। काफ़ी अरसे का पाण ॾिसूं पिया तो घोटकी जो कचो जो है उन में सूरत हाल ॾाढी ख़राब है। उते धाड़ेलन जो हिकिड़ो राज कायम है। पुलिस जा मुख़्तलिफ़ वक़्तन ते उते ऑपरेशन थींदा रहिया आहिनि। इन में पुलिस जो कार्रवाइयूं भी थींदी रहियूं आहिनि। धाड़ेल भी मुक़ाबले में मारजंदा रहिया आहिनि, के ज़ख़्मी थींदा रहिया आहिनि, कुछ जो गिरफ़्तारियूं थींदी रहियूं आहिनि। पर साॻिए वक़्तु पुलिस जो भी उन में शहादतूं थींदी रहियूं आहिनि। पुलिस जा जवान उन में शहीद भी थिया आहिनि त ज़ख़्मी भी थींदा रहिया आहिनि। अञा ताईं इहो ऑपरेशन मंतकी अंजाम ताईं पहुची कोन सघियो आहे, छाकाणि त उन में पुलिस खे भी काफ़ी ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। इन हवाले सां कुछ ॾींहं अॻु में सिंध जेका एपेक्स कमेटी है उन में भी कुछ फ़ैसिला थिया हुआ। इन ते गौर कयो वियो हुयो। उन में इहो चयो वियो त पुलिस खे जदीद सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं त जीअं कचे में धाड़ेलन खे जेको आहे उहो उनजो ख़ात्मो करे सघिजे। त अॼोकी कार्रवाई ते अॼु कीअं उते ऑपरेशन रहियो, छा सूरत हाल आहे ऐं आख़िर इहो मंतकी अंजाम ताईं ऑपरेशन कॾहिं पहुचंदो, इन ते पाण गुफ़्तगू कंदासीं। SSP घोटकी तनवीर तुनियो साहब असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। तनवीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ॿुधाइजो त अॼु छा अपडेट आहिनि अॼोके ऑपरेशन जा। हिकिड़ो त इहो ऑपरेशन मुसलसल तव्हांजो उते जारी आहे, पर अॼु वरी उन में का तेज़ी आई है त इन ते का इतला हुया पुलिस वटि के धाड़ेलन जा, उन जा कुछ तफ़सील ॿुधाइजो। हाँ, बुनियादी तौर ते ही जेको ऑपरेशन रौंती जो इलाइक़ो आहे काफ़ी सालनि खां वठी ख़राब आहे ऐं ज़ाहिर आहे इन में जेकॾहिं असां हथु विझंदासीं धाड़ेलन जे ख़िलाफ़ तॾहिं ई पुलिस जूं शहादतूं रिसेंटली तव्हां ॾिठो थियूं। चैलेंजिस मां सम्झां थो तव्हां सभिनी जे जेको आहे ख़बर हूंदी। नंबर 1 वेपन्स मिसमैच आहिनि, धाड़ेलन वटि जदीद असलो आहे जेको पुलिस वटि आहे। नंबर 2 जोग्राफिकली तौर ते हू सुपीरियरिटी वारे इलाइक़े में वेठा आहिनि। पुलिस वटि उहे ज़राए वसाइल कोन्हनि के जो उन्हनि वटि सेफली पहुची सघे। इहे काफ़ी टाइम खां वठी शयूं डिस्कस थींदियूं आहिनि। फाइनली गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे तक़रीबन 2 अरब 80 करोड़ रुपया मंज़ूर कया आहिनि सिंध पुलिस जे इन 3 ज़िलनि जे ऑपरेशन जे हवाले सां। मुख़्तलिफ़ जेको जदीद हथियार आहिनि, ख़ासि तौर ते उहे हथियार जेके कारगर वञनि उन जा ट्रायल्स थिया आहिनि ऐं इनशाला इहे जेके वेपन्स आहिनि तमामु जल्द पुलिस वटि ईंदा। ऐं अल्टीमेटली मां सम्झां थो त इन कचे खे साफ़ करण ई असां सभिनी जी भलाई आहे। काफ़ी सारी हिकिड़े क़िस्म जो नोगो एरिया ठहियलु आहे जंहिंमें ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि खे जेके माण्हू ख़ैबर पख्तूनख्वा जा जंहिंजो तालुक़ु आहे उन्हनि खे काफ़ी धाड़ेलन जेको आहे ल्यूअर कयो आहे। उन्हनि खे वर्गलाए करे मुख़्तलिफ़ मशीनरी जे बहाने में उन्हनि खे हिते घुराए करे उन्हनि खे अगवा करे रखी वेठा आहिनि। ज़ाहिर आहे एक्सेस न हुजण जे करे ऐं पुलिस वटि वेपन उन लेवल जो न हुजण जे करे पुलिस जो काफ़ी सालनि खां वठी नुक़सान बि थियो। हुते गनशेप हेलीकॉप्टर बि हलिया ऐं मुख़्तलिफ़ APCूं आयूं। काफ़ी असांजा जवान शहीद थिया। रत जी क़ुर्बानी ॾेई करे बि पुलिस कोशिशि कई आहे। ज़ाहिर आहे असांजो इहो फ़र्ज़ु बि आहे ऐं असांजो इहो कम बि आहे। नंबर 1। नंबर 2 हींअर मुंहिंजे ख़्याल में त जहिड़े क़िस्म जी रिसर्च कई वई आहे, ज़ाहिर आहे उन में जेके फील्ड ऑपरेटर्स आहिनि, मूंखे बि काफ़ी सालनि खां वठी आउं कचे जे मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जे धाड़ेलन सां जेके ऑपरेशन्स आहिनि उन्हनि में एंगेज रहियो आहियां। उन में जेके ॿिया सीनियर पुलिस ऑफिसर आहिनि जेके ख़ासि तौर ते इन क़िस्म जे एरिया में नौकिरी करे आया आहिनि, उन सां तमामु घणी कंसल्टेशन खां पोइ जेके सिंध गवर्नमेंट जेके हथियार या IG सिंध पारां जेके हथियारनि खे फाइनल कयो वियो आहे, मां सम्झां थो त उहे गेम चेंजर्स ऐं अल्टीमेटली हल थींदो। ऑपरेशन थींदा हुया उन साॻियनि हथियारनि सां, साॻी GCD सां, साॻी APC सां, पर हिन दफ़े इंटायरली डिफरेंट टैक्टिक्स यूज़ कई वयूं आहिनि ऐं पाकिस्तान जी अफ़वाज पाकिस्तान बि जेको आहे सिंध पुलिस जी मदद करे रही आहे ऐं उनजी मदद सां असां जेके जदीद हथियार अहिड़े क़िस्म जा ख़रीद करे रहिया आहियूं। सम्झां थो त कंहिंजे वहमो गुमान में बि न हूंदो त अहिड़े क़िस्म जा जदीद हथियार में हिन दुनिया में अची चुका आहिनि। ऐं जेका रिसेंटली आइडियाज़ 2022 में जेके स्टॉल लॻल आहे काफ़ी कंपनीज़ जा, उन्हनि ते विज़िट कयो वियो, ट्रायल्स ॾिठा विया, पोइ ऐं फाइनली हिकिड़ी लिस्ट मंज़ूर कई वई आहे उन्हनि हथियारनि जी जेके धाड़ेलन जे ख़िलाफ़ मुंहिंजे ख़्याल में मूंखे बि काफ़ी सालनि खां वठी आउं हिननि ज़िलनि में नौकिरी कयां पियो त मां सम्झां थो त इहो जेको फाइनल काउंट डाउन आहे, फाइनल शो डाउन आहे, इहो इनशाला मई जे ॿिनि अंदरि शुरू कराईंदासीं 3 ज़िलनि जे अंदरि ऐं उमेदु इहा आहे त हिन साल जे मिड ताईं जेको आहे जेको मसइलो आहे असां काफ़ी हद ताईं हिननि खे क्लियर कंदासीं। बेसिकली धाड़ेलन वटि जेको एडवांटेज आहे उनखे डिसएडवांटेज में तब्दील कंदासीं। रोड रस्ता भली न बि हुजनि पर हुनजे बावजूद बि जेके जदीद क़िस्म जा हथियार आहिनि, मां सम्झां थो त हिन मसइले खे आख़िर सही तौर ते हथु विधो वियो आहे
ऐं जल्द हिन मसइले खे इनशाला फाइनली अच्छा अच्छा तनवीर साहब इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेको कचो आहे तोड़े जो 3 ज़िला लॻनि था, पंजाब जा जो हदूं लॻनि थियूं हिन सॼे कचे खे, पर तव्हां वटि हिन वक़्तु डेटा केतिरी आहे त केतिरा हिन वक़्तु माण्हू मुग़वी जेके आहिनि उहे धाड़ेलनि जे कब्ज़े में आहिनि, जेका तव्हां वटि उनजी ऑथेंटिक जेका डेटा हुजे त उहे केतिरा आहिनि ऐं उनजो तालुक़ु मतिलबु सिंध खां अलावा ॿियनि सूबनि सां या सिंध सां कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में? मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ तक़रीबन 10 खां 15 जे विच में तादाद हूंदो मग़वियुनि जो, ऐं थी सघे हिन खां वधीक बि हुजे, पर मतिलबु जेका असां वटि इंफॉर्मेशन आई आहे रिसेंटली 10 खां 15 मग़वी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहिनि। ऐं ज़ाहिर आहे एरिया अहिड़े क़िस्म जी आहे जो कुझु पासे रहीमिया खान आहे, हिकिड़े पासे राजनपुर आहे, हिकिड़े पासे कशमोर आहे, त एग्ज़ैक्टली बाउंड्रीज़ जी असां फ़िलहाल त इहे हदूं ख़तमु करे छॾियूं आहिनि ऐं पुलिस पंजाब जी बि असां सां तमामु घणो ताउन करे रही आहे इनशाला गॾिजी मिली करे इन मसइले खे इनशाला हाणे वाइंड अप कबो। ऐं मां सम्झां थो त हीउ साल धाड़ेलनि जे लाइ आख़िरी साल साबित थींदो, छो त आख़िरकार ज़ाहिर आहे टेक्नोलॉजी अची चुकी आहे, उन टेक्नोलॉजी इस्तेमाल ई इनशाला हिन सॼे मसइले खे हल कंदो। अच्छा ॿियो जेको तनवीर साहब जेका एपेक्स कमेटी थी उन में इहो बि फ़ैसिलो थियो त पुलिस जी मदद जे लाइ रेंजर्स ऐं फ़ौज खे बि घुरायो वेंदो, त हिन वक़्तु तव्हांजी फ़ौज जेका आहे सा सिर्फ़ु टेक्निकल ऐं जेको आहे हिन अम्यूनेशन जे या हथियारनि जे हिसाब सां ई मदद करे पई, या फिज़िकली बि तव्हां इरादो रखो पिया त रेंजर्स ऐं फ़ौज जी मदद वठंदव त जीअं हिन इलाइक़े खे क्लियर कजे, या फ़िलहाल सिर्फ़ु तव्हां उतां हथियार परचेज़ पिया कयो त उहे ई ओतिरी टेक्निकल फ़िलहाल तव्हांखे या जेका इहा सपोर्ट ई काफ़ी आहे, फिज़िकल सपोर्ट जी ज़रूरत न आहे? ॾिसो फ़ौज ऐं रेंजर्स बि ऐं असीं सभु पाण में हिकु आहियूं, बेसिकली असां सभु पाकिस्तानी आहियूं ऐं फ़ौज जो जेको बुनियादी किरदारु आहे उहो पाकिस्तान में जेके दहशतगर्दी जा वाक़िया आहिनि उन्हनि जे हवाले सां या मुल्की सरहदुनि जी हिफ़ाज़त करणु आहे, हीउ हिकिड़ो प्योरली पुलिसिंग मैटर आहे। इनशाला कोशिशि कंदासीं त पाकिस्तान जी आर्मी ऐं पाकिस्तान जी रेंजर्स खां जेकर मदद वठण जी ज़रूरत पई त असां ज़रूरु वठंदासीं। उहे ऑलरेडी असांजी मदद बि करे रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टाइमनि ते जेके असांजा ख़ासि तौर ते वेपन्स आहिनि उनजे हवाले सां उहे असांजी काफ़ी हेल्प करे रहिया आहिनि, जेके असांजी APCs आहिनि उनजे हवाले सां हेल्प कई रहियूं आहे। फिज़िकली मुंहिंजे ख़्याल में हीउ पुलिस जो डोमेन आहे त पुलिस ई पंहिंजो हिन में कमु कंदी। छो त इन छाकाणि त माज़ी में बि पाण 90 जे ॾहाके में ॾिठो त फ़ौज खां ई ऑपरेशन करायो वियो तॾहिं वञी उहो क्लियर थियो, पर इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं हिन वक़्तु असांजे एतिरनि सालनि खां पोइ पुलिस कैपेबल थी वई आहे ऐं उहा वेल इक्विप्ड आहे त उनखे ज़ाहिर आहे प्राइम ड्यूटी जेका आहे सा उहा पुलिस जी आहे। ॿी हिकिड़ी शइ त हिन वक़्तु जेका पाण सूरत हाल आहे जेके जीअं मूं ॿुधायो त 2 टे 4 ज़िला लॻनि था, त तव्हांजे विच में जेके पुलिस आहे ज़िलनि जी मुख़्तलिफ़ जी उनजी वर्किंग कोऑर्डिनेशन कीअं आहे, त छा हिकिड़े वक़्तु हिकिड़ी पुलिस पंहिंजे हदनि में ई कमु करे थी, जीअं तव्हां चयो त हाणे फ़िलहाल असां इन जुरिडिक्शन जे मामले खां निकिरी आया आहियूं, त स्ट्रेटेजिकली कीअं था तव्हां सभई पंहिंजो पाण में हिकिड़ो मैकेनिज़म ठाहे सभई ज़िलनि जी पुलिस SSPs ॿिया जेके आहिनि से गॾिजी कमु कयो था? ॾिसो थोरी घणी रिसोर्सिस जा इशूज़ थींदा आहिनि, असीं हिक ॿिए खे हेल्प आउट कयूं था रिसोर्सिस जे मामलनि में। हाणे बाउंड्रीज़ जे मामलनि में बि असां हिक ॿिए जा बाउंड्रीज़ ख़तमु करे छॾियूं आहे। रिसेंटली पंजाब पुलिस बिल्कुलु अची करे सिंध जे हदूद जे वेझो वेझो अची करे ऑपरेशन कयो, ॾाढो सक्सेसफुल ऑपरेशन कयो, कुझु डकॉइट्स हिट किया। ॾिसो अगरि असां बाउंड्रीज़ जे चकर में वेंदासीं त डकॉइट्स खे फ़ाइदो मिलंदो, साइमल्टेनियस ऑपरेशन थींदो। जहिड़े क़िस्म जा वेपन्स घोटकी लाइ ख़रीद कया विया आहिनि उहे वेपन्स साॻाई जेको आहे कशमोर जे कचे लाइ बि ख़रीद कया विया आहिनि, उहे ई शिकारपुर जे कचे लाइ ख़रीद कया विया आहिनि ऐं कुझु एक्स्ट्रा बि ख़रीद कया विया आहिनि। ज़ाहिर आहे त जेकॾहिं असांखे साइमल्टेनियस ऑपरेशन थींदो त हिन में फ़ाइदो थींदो, पर प्रॉब्लम वरी बि अचे थो थोरो घणो रिसोर्सिस जो, त अगरि हिकिड़ो ज़िलो ऑपरेशन कंदो आहे त उन में कुझु गैंग्स आहिनि, वरी उन खां पोइ उनजी असां भर वारे ज़िले जी असां मदद करणु वठंदा आहियूं। हीअ जेकॾहिं वेपन जहिड़े ॾींहुं पहुचंदा असां वटि इनशाला उमेद इहा ई आहे त वरी कोशिशि कंदासीं हिकु दफ़ो पाण में गॾिजी वेंदासीं। रिसेंटली हिकिड़ी कोऑर्डिनेशन कॉन्फ्रेंस जेको आहे एडिशनल IG साउथ जी जेको आहे ज़ेरे सरबराही थी, जंहिंमें DIG सखर ऐं DIG लाड़काणो ऐं जेकी बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट जा SSPs हुया ऐं DPOs हुया उन्हनि शरीक थिया। हिकिड़ो असांजो मैकेनिज़म आहे त असां हिक ॿिए सां इंफॉर्मेशन बि शेयर कयूं था, बल्कि रिसोर्सिस बि शेयर कयूं था। इवन पंजाब पुलिस सां बि असां रिसोर्सिस पंहिंजा शेयर कयूं था, उहे रिसोर्सिस बि असां सां शेयर कंदा, छो त बिल्कुलु बाउंड्रीज़ अहिड़े क़िस्म जूं आहिनि जेका ख़बर पवंदी पए त हीउ पंजाब आहे या हीउ सिंध आहे। ऐं जेकॾहिं असां स्ट्रिक्टली वेंदासीं लीगली त हे पंजाब जो हिसो आहे, हीउ सिंध जो आहे, पंजाब जो आहे, हीउ सिंध जो आहे, त हुन में ज़ाहिर धाड़ेलनि खे फ़ाइदो थींदो। सो कोशिशि इहा ई आहे त बाउंड्रीज़ खां हटी करे हिक ॿिए जी मदद कयूं ऐं हिन जेको धाड़ेलनि जेको असांजे सिंध जी बदनामी जो सबबु बाहिस थिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सूबनि जा जेके माण्हू अॻुवा थी अचनि था त हू असांजी जेके सिंध जी ख़ासि तौर ते जेका सकाफ़ती महिमान नवाज़ी ऐं
इन क़िस्म जी ते हिकिड़ो दाग़ जहिड़ो अची वियो आहे। सही कोशिशि कयूं था त दाग़ धोऊं। अच्छा तनवीर साहिब हिकिड़ो ॿियो जेको मामिलो आहे उहो वॾो इंतिहाई सेंसिटिव इहो आहे त जेको टेक्नोलॉजी जो इस्तेमालु जहिड़े नमूने सां अॼु जा धाड़ेल अगवा करे उन मूवी जी वीडियो बि ठाहिनि था, उहा वारसनि ॾे बि वञे थी, सोशल मीडिया ते अचे थी, या हथियार खणी हथियारनि जी नुमाइश कनि था पिया, फायरिंग कनि था पिया। हिकु त इहे वीडियो सोशल मीडिया जे ज़रिए या मुख़्तलिफ़ उन टूल्स जे ज़रिए जॾहिं अचनि थियूं, हिकु त उहे जिन जा मुग़वी आहिनि उन जे वारसनि में हिकिड़ी वॾी बेचैनी परेशानी पकड़िजे थी, पोइ ख़ुदि सोसाइटी जे अंदरि बि हिकिड़े क़िस्म जी हिकिड़े अजीब बेचैनी उन सां पैदा थिए थी। त इन खे मुंहुं ॾियण जे लाइ मतिलबु तव्हां उन खां इहा जेका जेके सहूलियतूं मिलियल आहिनि माना मोबाइल सर्विसिस नेटवर्किंग, इहो कीअं टोड़ण था चाहियो? तव्हां टोड़े न सघिया महरूम कीअं कई वई? मां तव्हांजे क्वेश्चन खे अंडरस्टैंड करे वरितो। इन लाइ हिकिड़ी एक्सरसाइज़ कई हुई त कच्चे में टोटल 12 टावर्स आहिनि, सखर बैराज खां वठी गुडू बैराज ताईं सर्वे कई वई। उहे 12 जेके टावर्स आहिनि उहे असां पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी खे थ्रू होम डिपार्टमेंट उनखे असां लेटर मोकिलियोसीं। हाणे मसइलो इहो आहे त तव्हां ॾिठो हूंदो त जेको सीपेक जो रोड आहे उहो ऐं जेको असांजो इंडस हाईवे आहे इहे बिल्कुलु दरिया जे वेझो वेझो टपनि था। अगरि उहे सर्विसिस असां हिते बंदि कराईंदासीं त आम पब्लिक बि डिस्टर्ब थींदी न। कॾहिं अगरि ॾिठो वञे त ही माण्हू जेको आहे चंद आहिनि, 100 जी तादाद में हूंदा, 100 हूंदा, 200 हूंदा, 300 हूंदा, पर जेके आम हुतां जा कम्यूटर्स आहिनि जेके हुतां क्रॉसिंग कनि था, ॿिया माण्हू काफ़ी सारो कारोबार कनि था, त हिकिड़ी असां एफर्ट त कई असे त उन्हनि ॿारनि ई टावर्स खे कोई तरीक़े सां डाउनग्रेड कयो वञे या उन्हनि जी कंहिं तरीक़े सां उनखे बंदि करायो वञे, पर PTA पारां उनखे इनकार कयो वियो। हा, उन्हनि इहा चयो त असां उन्हनि खे कुझु टाइम जे लाइ ऐं कुझु ॾींहंनि जे लाइ या 1-2 ॾींहंनि जे लाइ या जॾहिं जॾहिं तव्हांजो ऑपरेशन थियनि असांखे तव्हां आइडेंटिफाई कयो त पोइ असां उनखे बंदि करे सघूं था उन कम्युनिकेशन खे। पर मुंहिंजे ख़्याल में इहो हिकिड़ो वायबल ऑप्शन न आहे। पर मां सम्झां थो त जहिड़े क़िस्म जी ख़रीदारी हाणे सिंध पुलिस कई आहे त असांखे हाणे कंहिं बि शइ जी ज़रूरत न पवंदी। इनशाला इहे जेके असांजा आहिनि डकॉइट्स आहिनि, इन सभिनी जे लाइ जेका टेक्नोलॉजी हाणे गवर्नमेंट सोचे सम्झे करे खणी अची रही आहे, उहा मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़ी गेम चेंजर थींदी ऐं फ्यूचर में हली करे असांखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत न पवंदी। बाक़ी जेको तव्हां कम्युनिकेशन वारो सवाल कयो त हिनखे रोकणु ॾाढो ॾुखियो आहे। अच्छा, आख़िर में सिर्फ़ु इहो ॿुधायो अॼु जी जेका कार्रवाई आहे, जेको ऑपरेशन आहे, उन में 2 धाड़ेलनि जे मारजण जा बितल आहिनि, त तव्हां वटि छा इंफॉर्मेशन आहे हिन वक़्त ताईं? त केतिरा धाड़ेल मारिजी चुका आहिनि? धाड़ेल जॾहिं मरंदा आहिनि त इंफॉर्मेशन ॾाढी लिकाईंदा आहिनि। फ़िलहाल मां कंफर्म नथो कयां। एतिरो मूंखे ख़बर आहे त 3 खां 4 या 5 ॼणा जेको आहे शदीद इंजर्ड आहिनि, इनखे त आउं कंफर्म करे सघां थो, पर मरण वारा जेके आहिनि उन्हनि खे फ़िलहाल आउं कंफर्म नथो कयां। होपफुली मां सम्झां थो त कुझु न कुझु गंद साफ़ थियो हूंदो अॼु। अच्छा, बसि आख़िर में रुगो मूंखे क्विक ॿुधाइजो त जेको कम्यूनिटी जेका हुतां जी आहे उन जा जेके माइट बि आहिनि, रिश्तेदारियूं आहिनि उन्हनि धाड़ेलनि सां, हिननि सां उन नेक्सस खे कीअं तव्हां ब्रेक कंदो, ब्रीच कीअं कंदो उन्हनि जे विच में? छाकाणि उहो वॾो मसइलो आहे, ॾाढो डिवाइड थी चुका आहिनि। हिकिड़ा उहे माण्हू जेके किडनैपिंग फॉर रैंसम में इन्वॉल्व आहिनि, हिकिड़ा उहे माण्हू जेके जेको आहे किडनैपिंग फॉर रैंसम में इन्वॉल्व आहिनि। हिकिड़ी क्लियर डिवीजन अची चुकी आहे। ख़ासि तौर ते तव्हां जेका ॻाल्हि कई न सोशल मीडिया ते जेके माण्हुनि जे ख़िलाफ़ हिननि वीडियोज़ रखियूं आहिनि, त उन जी नफ़रत ज़ाहिर आहे न सिर्फ़ु आम पब्लिक बल्कि जेके उन जा रिश्तेदार आहिनि उहे बि हिननि खे डिसोन कनि था। त चंद पॉकेट आहिनि इनशाला इहा जेके जहिड़े क़िस्म जी मां ॿुधायां त हथियारनि जी ख़रीदारी कई वई आहे। इन खां पोइ मां नथो सम्झां त को हिते सस्टेन करे सघंदा पंहिंजे इलाइक़े में। ठीकु आहे तनवीर साहब, वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। व्यूअर्स, SSP घोटकी तनवीर तुने साहब सां गॾु मौजूदु हुया। ऐं घोटकी कश्मीर ऐं शिकारपुर इहो सखर वारो जेको कचे वारो इलाइक़ो आहे, इन में काफ़ी वक़्त खां ऑपरेशन हलंदड़ आहे ऐं इन में ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे कार्रवायूं कामयाब बि थियनि थियूं, पर साॻिए वक़्तु उहा कामयाबी बि तॾहिं मिले थी जॾहिं वरी पुलिस जूं बि उन में क़ुर्बानियूं अचनि थियूं, शहादतूं थियूं आहिनि पुलिस एहलकारनि जूं, अमलदारनि जूं, वॾनि ऑफिसरनि जूं। त बहरहाल हे हिकिड़ो तमामु वॾो टारगेट आहे, हिकिड़ो वॾो चैलेंज आहे हिन वक़्तु सिंध पुलिस जे लाइ। धाड़ेल कल्चर खे ख़तमु करिणो आहे, धाड़ेलनि जो हिकिड़ो राज लॻो पियो आहे कचे में। ऐं हिन वक़्तु बि रुगो जीअं SSP साहब ॿुधायो पियो त 10 खां 15 मुग़वी त रुगो उहे आहिनि जेके घोटकी ज़िले जे कचे में आहिनि, त ॿिया अञा बि हिन खां वधीक थी सघनि था। हिकु त उन्हनि जी बाहिफ़ाज़त बाज़ियाबी तमामु ज़रूरी आहे ऐं ॿियो इन नासूर खे ख़तमु करण जे लाइ हिकु जामे हिकमत अमली सां ग्रैंड ऑपरेशन करण जी ज़रूरत आहे। ऐं जंहिंमें तनवीर साहब ॿुधायो पिए त असां हाणे जदीद हथियार हथु कया आहिनि, वठूं पिया ऐं हिकिड़ो गॾियल स्ट्रेटजी सां हिकु तमामु घणो नतीजा ॾींदड़ हिन दफ़े जेका असां उहा ऑपरेशन उते थी रहियो आहे, कार्रवाई जेका थी रहियो आहे, ऐं हुननि इहा उमेदु ॾेखारी ऐं असां उन में उन्हनि ते पुरुमीद बि आहियूं ऐं उन्हनि खे दुआ बि कयूं था। जहिड़े नमूने उन्हनि चयो त असां हिन ई साल जे मिड ताईं यानी कि जून ताईं ऑलमोस्ट कचे खे क्लियर कराए वेंदासीं। ऐं जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो ऐं इन्हनि खे जेकॾहिं
जदीद हथियार पुलिस खे फ़राहम कया विया ऐं उनखे उन्हनि जूं जेके घुरिबल ज़रूरतूं आहिनि उहे जेकॾहिं पूरियूं थियूं त असां उमेद करे सघूं था त इहो ऑपरेशन नतीजा ॾींदड़ हूंदो ऐं धाड़ेल राज जो सिंध मां ख़ात्मो अची सघंदो ऐं ख़ात्मो ज़रूरी आहे छाकाणि त सिंध अमन जी धरती आहे, सिंध भाईचारे जी धरती आहे, महिमान नवाज़ धरती आहे। तंहिंजे करे उन ते जेकॾहिं अहिड़ा अमन जा वेरी हूंदा त उन्हनि जो ख़ात्मो आणणु ज़रूरी आहे। उन में इहा ज़िम्मेवारी त पुलिस जी आहे, पर सोसाइटी जो जेको पंहिंजो किरदारु जुड़े थो उहा सोसाइटी खे बि ज़रूरु पंहिंजनि इदारनि सां ऐं इन्हनि जवाननि सां बीहणु घुरिजे, छाकाणि उन्हनि जी तमामु मोरली सपोर्ट कंदो त हू वॾी दिलि सां, वॾी जिगर सां ऐं वॾी हिमत सां इन्हनि धाड़ेलनि जो मुक़ाबिलो कंदा ऐं उन्हनि खे कुचलण में कामयाबु थींदा। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो, ॾींदा इजाज़त। अला भाई।